सीनियर सिटीज़न एसोसिएशन जे बुज़ुर्ग मेंबर सां कचहरी जो प्रोग्राम रिपोर्ट मंज़ूर कालरो। सीनियर सिटीज़न एसोसिएशन हैदराबाद जे डे सेंटर में अॼु बुज़ुर्ग सीनियर मेंबर मोहतरम अब्दुल हकीम दायो पारां एसोसिएशन जे माने में मांझांद जी आलिशान भरपूर तकरीब ते सांस कचहरी जो प्रोग्राम थियो। तकरीब की शुरुआत कलाम पाक जी तिलावत सां कई वई, जेका दायो साहिब तिलावत फरमाई। उन बाद नाते रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंजीनियर ख़ालिद मेमण पढ़ी। रहीमी का सदका न मांगूंगा तुझसे तो मांगूंगा तेरा हूँ तुझी से दुआ मांगता हूँ, करम मांगता हूँ, अता मांगता हूँ, इलाही मैं तुझसे दुआ इंजीनियर ख़ालिद मेमण नात रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां महफ़िल खे रूहानियत बख़्शी छॾी, जंहिं सां रूहानीअ जी ख़ुशबू सां महफ़िल जी रौनक में इज़ाफ़ो थी वियो। दायो साहब के शरीक मेहमान तरफ़ां अजरकूं, लुंगी, गुलदस्ता, तोहफ़ा ऐं गुलनि जा हार पराया विया। जनरल सेक्रेटरी नज़ाकत अली फाज़लाणी तरफ़ां आजणो पेश कंदे एसोसिएशन पारां दायो साहिब खे मुबारकूं पेश कंदे तंज़ीम जे मोहब्बती ख़िदमतुनि ते ॻाल्हाए वियो। ख़िताब कंदड़नि में मोहम्मद इक़बाल मेमण, मंज़ूर हुसैन कालरो, आपा नज़ीर नाज़, नीलोफर भुट्टो, जिन एसोसिएशन समेत अब्दुल हकीम दायो जी सदा बहा शख़्सियत ॻाल्हायो। माना हिते मक़बूल शाइर आशिक़ हालाई पंहिंजी निको शाइरीअ सां दायो साहब के दुआउनि सां नवाज़ियो, वाह वाह कराए छॾी। हुन मौक़े ते बुज़ुर्ग मेंबर अब्दुल हकीम दायो सभिनी महिमान जी शुक्रिया अदा कंदे जिन चयो त मेंबर मर्दनि ऐं औरतुनि मेंबरनि तरफ़ां संदसि आजियां कई वई, तिन जो थोरो अदा कयो। पाण मेंबरनि खे मोहब्बत इत्तेहाद ऐं दरगुज़री सां रहण जी हिदायत कई। आख़िर में सदारती ख़िताब दरिया ख़ान बलोच, जंहिंमें एसोसिएशन जे कारकर्दगी ते रोशनी विझंदे कामयाबीनि ते मुबारकबाद ॾिनी। प्रोग्राम जे आख़िर में मेंबरनि जे आलिशान लंच सां खातिर तवाज़ा कई वई।